दादा तव्हांजो असांजे हिन सेशन में स्वागत आहे। अॼु असीं पहिरीं शुरुआत कंदासीं त हर्फ़ इलत छा आहे, हर्फ़ सही छा आहे, ॿारनि खे हिन बाबति ॿुधायो त उचार छा आहिनि ऐं उन्हनि जो कहिड़ो इम्पोर्टेंस, कहिड़ी ज़रूरत आहे असांजी सुठी सिंधी ॻाल्हाइण में। त शुरू करियूं? जी, जय झूलेलाल। जय झूलेलाल। प्यारा ॿारो, असां सिंधीअ में 52 अखर पंहिंजी आयुविटा में अल्फाबेट्स में वर्णमाला में सिखंदा आहियूं। इन्हनि सभिनी अखरनि खे असां हिंदीअ में व्यंजन चवंदा आहियूं ऐं अंग्रेज़ीअ में कॉन्सोनेंट चवंदा आहियूं। ऐं असां सिंधीअ में कॉन्सोनेंट ऐं व्यंजन खे हर्फ़ सही चवंदा आहिनि। त जेके बि असांजा 52 अखर आहिनि उहे हर्फ़ सही आहिनि। हींअर इहे थिया अखर, अल्फाबेट्स। इन्हनि अखरनि मां असां ठाहींदा आहियूं लफ़्ज़। हाणे लफ़्ज़ खे ठाहिण लाइ असांखे जेको आहे हर्फ़ इलत, हर्फ़ इलत माना स्वर। स्वर अंग्रेज़ीअ में असां चवंदा आहियूं वॉवल्स। अंग्रेज़ीअ में 5 वॉवल्स थींदा आहिनि, ए, ई, आई, ओ, यू। इन खां अवी बखूबीअ वाक़िफ़ आहे। साॻीअ तरह हिंदीअ में असां 12 खड़ी चवंदा आहियूं, अ, आ, ए, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अन, अह। हाणे अह खे असां विसर्ग चवंदा आहियूं हिंदीअ में, संस्कृत में विसर्ग, छो जो उन पुठियां आख़िर में 2 ॿुड़ी हूंदी आहे। ऐं अन, विसर्ग जो सिंधीअ में घटि वधि उपयोग थींदो आहे, प्रयोग थींदो आहे, पर अन ताईं असां जूं इहे मात्राऊं अ, आ, ए, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, अन, सिंधीअ में बि इन्हनि जो वाहिपो आहे, सिंधीअ में बि इन्हनि जो इस्तेमालु आहे, प्रयोग आहे। हाणे इहे जेके हर्फ़ इलत आहिनि, जॾहिं हर्फ़ सहीअ सां मिलंदा तॾहिं असांजो उचार ठहंदो। सम्झो मिसाल, बे बकरी हर्फ़ सही आहे। हाणे इन मां असां उचारनि जे वसीले लफ़्ज़ ठाहींदा आहियूं। बे ज़बर ब, हाणे ज़बर जी मात्रा असां सिखी आहे। ज़बर जी मात्रा 2 जे मथां ॾींदा आहियूं। ज़बर यानी मथां, सिंधीअ में लफ़्ज़ आहे ज़बरदस्त। ज़बर माना मथां ऐं दस्त माना हथ, जंहिंजो सभिनी जे मथां हथ हुजे, ज़बरदस्त। हिन जो ज़िद थींदो आहे, विलोम शब्द थींदो आहे ज़ेर दस्त। ज़ेर माना हेठां ऐं दस्त माना हथ, जेको असांजे हथ हेठां कमु करे त उहे असांजा ज़ेर दस्त थिया। ज़बरदस्त, ज़ेर दस्त। त अहिड़े नमूने इहे हर्फ़ इलत भाषा में, लैंग्वेज में, ॿोलीअ में घणी अहमियत, घणी जॻह वाला ॾींदा। इन्हनि सां ई उचार ठहंदा आहिनि। जीअं मूं चयो 2, हाणे 2 जे पुठियां असां आ जी मात्रा ॾींदासीं, बे अलफ बा, उचार बदिलिजी वियो। उन जे पुठियां असां आ हर्फ़ इलत यूज़ कयोसीं, कमांडोसीं। वरी इन 2 जे हेठां असां ज़ेर जी मात्रा ॾी त उचार बदिलिजी वेंदो, थी वेंदो बे ज़ेर बे, बे ज़ेर बे। अहिड़ीअ तरह असां जेके पहिरियूं 10 मात्राऊं आहिनि, अ, आ, ए, ई, ओ, ऊ, ए, ऐ, ओ, औ, जेके भी सिंधी भाषा में 52 हर्फ़ सही आहिनि, व्यंजन आहिनि, कॉन्सोनेंट आहिनि, सभिनी जे पुठियां इहे असां मात्राऊं
ॻंढे करे असां उन्हनि जा आवाज़ कढंदा आहियूं, उन्हनि जा आवाज़ हर कंहिं लफ़्ज़ खे पंहिंजो आवाज़ उहो उन जे मीनिंगफुल हिकिड़ो मानादार उच्चार करण वास्ते जेको आहे असांखे इहे हर्फ़ इलत यूज़ करणा पवंदा। ये अंग्रेज़ीअ में हिकिड़ो मिसाल वठो, हाणे जी जेको आहे इहो कॉन्सोनेंट आहे। कॉन्सोनेंट माना व्यंजन, व्यंजन माना हींअर असां सिंधीअ में चवंदासीं हर्फ़ सही। हाणे जी जे पुठियां असां ओ वाविल विधोसीं, पहिरीं जी अखर जी कॉन्सोनेंट, पर पोइ उनजो असां स्वर कढंदासीं गो गो, यानी ओ जो उच्चार आख़िर में जॾहिं शुरू कंदव गो चवण त ग थोरी देरि हलंदो तव्हां सां, ग थी वेंदो आहे अधु ऐं ओ थी वेंदो आहे क्लियर, ओ साफ़ थी वेंदो आहे, चिठो थी वेंदो आहे। गो गो आख़िर में स्वर जे करे असां उहा मात्रा सम्झंदा आहियूं। भई गो, भई सम्झो असां सिंधी में ईंदासीं गाफ गाॾी, गाफ इहो छा आहे हर्फ़ सही आहे। हाणे इन जे पुठियां असां आ जी मात्रा हर्फ़ इलत यूज़ कंदासीं, कम था आणियूं पिया त गाफ अलफ गा, ग जो उच्चार अधु थींदो आहे, ग जो उच्चार अधु थींदो आहे ऐं आ जेका मात्रा आहे उहा आ मात्रा हुन सां गॾिजी करे हुनखे हिकु नओं रूप ॾींदी आहे, गा गी। हाणे ग जो उच्चार ग ई आहे, गाफ गाॾी आहे ऐं उनजे पुठियां ई जी मात्रा ई, गाफ ज़ेर ग वाधू ई, त असांजो मात्रा जे अनुसार उच्चार थींदो गी। तव्हां ॾिसंदव ग गुम थी वेंदो, छो जो ग जो उच्चार अथव घटि ऐं जेको स्वर आहे हर्फ़ इलत आहे उन जो उच्चार ग खे मीनिंग थो ॾे, ग खे माना गी। भई हाणे असां गी चयोसीं, गाफ ये ज़ेरा गी, हाणे गी तव्हां ॾिसंदा आख़िर में ई बचे थो, गी। त अहिड़े नमूने जेकॾहिं असां अल बे चवंदासीं त हर कंहिं अखर जे पुठियां अ जो स्वर अथव। तव्हां जेकॾहिं प था चवंदासीं, पे पल्लो प असां सिखियो आहे, हाणे ध्यान सां ॿुधणो आहे। प जो उच्चार घटि अथव, प अधु ईंदी आहे, प अधु ऐं अ जो उच्चार, अ जे उच्चार जे करे उन अल्फाबेट खे उन हर्फ़ सही खे मीनिंग सुञाणप ॾींदो आहे। हाणे हींअर असां प चयोसीं, प अहिड़े नमूने 52 अखरनि जे पुठियां अ जी मात्रा समायल आहे, अ जी मात्रा समायल आहे। ब थोरी देरि आवाज़ निकिरंदो, उच्चार निकिरंदो ऐं पोइ असां अ जी मात्रा था चऊं, ब प भ ट ठ स ट ठ। इहे मात्राऊं असां हर्फ़ सही जे पुठियां जोड़ियूं था तॾहिं असांजूं मात्राउनि जे हिसाब सां उच्चार निकिरंदा आहिनि। ऐं जॾहिं असां मात्राऊं सिखी वरितियूंसीं त उन खां पोइ अलॻि अलॻि मात्राउनि वारा लफ़्ज़ ॻंढे करे असां लफ़्ज़ ठाहींदा आहियूं, पोइ जुमिला ठहंदा आहिनि। सही ॻाल्हि आहे। अॼु जे हिन सेशन में तव्हीं ज़बर जी मात्रा जंहिंखे हर्फ़ इलत चइबो आहे उन सां तव्हीं शुरूआत कयो था ऐं हिजे करे सभिनी 52 अखरनि खे हिजे करे तव्हां ॿुधाईंदा।
त जीअं ॿारनि खे सुठी तरह सां सम्झ में अचे। ठीकु आहे न दादा? जय झूलेलाल। जय झूलेलाल, जय झूलेलाल। त शुरू था कयूं दादा? जी अचे पियो न बराबरि? जी ओके दादा, शुरू कयो। अॼु असीं जय झूलेलाल। अॼु असीं ज़बर जी मात्रा सिखंदासीं। अलिफ ज़बर अ, बे ज़बर ब, बे ज़बर ब, बे ज़बर ब, पे ज़बर प, भे ज़बर भ, ते ज़बर त, थे ज़बर थ, टे ज़बर ट, ठे ज़बर ठ, से ज़बर स, जीम ज़बर ज, ये ज़बर य, झे ज़बर झ, ञे ज़बर ञ, चे ज़बर च, छे ज़बर छ, हाय ज़बर ह, खे ज़बर ख, दाल ज़बर द, धाल ज़बर ध, डाल ज़बर ड, डाल ज़बर ड, ढे ज़बर ढ, जाल ज़बर ज़, रे ज़बर र, रे ज़बर ड़, जे ज़बर ज़, सीन ज़बर स, शीन ज़बर श, साद ज़बर स, जाद ज़बर ज़, तुए ज़बर त, जुए ज़बर ज़, ऐन ज़बर अ, गैन ज़बर ग, फे ज़बर फ, फे ज़बर फ, के ज़बर क, काफ ज़बर क, खे ज़बर ख, गाफ ज़बर ग, गे ज़बर ग, घे ज़बर घ, ङे ज़बर ङ, लाम ज़बर ल, मीम ज़बर म, नून ज़बर न, णे ज़बर ण, वाव ज़बर व, हे ज़बर ह, अंदरो ज़बर अ, ये ज़बर य। पहिरीं मां अलफ़ जी तव्हांखे सुञाणप कराई भई जॾहिं साम्हूं असांजे अलफ़ ज़बर अ अचे थो त पहिरीं असां अ चऊं माना अलिफ़ जी रिकग्निशन माना आइडेंटिफिकेशन थी वई भई अलफ़ अंब जेको आहे अलफ़ उहो सुञाणप में अची वियो तंहिं करे अलिफ़ ज़बर अ। जेकॾहिं इहो तव्हां तरीक़ो अपनाईंदा त तव्हांजा अल्फ़ाबेट जेके आहिनि वर करे रिपीट थींदा ऐं उन्हनि रिपीटिशन जे करे दौर जे करे वर चवण करे जेके बि हरफ़ सही आहिनि माना कॉन्सोनेंट्स जेके व्यंजन आहिनि जेके असां हींअर पढ़ियासीं उहो उन्हनि जी वर करे रिवीजन थींदी हर कंहिं मात्रा सां। जीअं हाणे अ माना मां अ चयो अलिफ़ ज़बर अ माना अ जो तव्हांजे कन ते वरी साउंड अची वियो। वरी मूं चयो बे मां ब ज़बर ब न चयो या बे ज़बर ब सिधो न चयो पहिरीं मूं चयो बे
माना तव्हां बेबदक रिकॉग्नाइज कई भई हींअर सर असांजो टीचर बेबदक हर्फ चई रहियो आहे त बे माना बेबदक साम्हूं अची वेंदी बे ज़बर ब बे सां शुरू करणो आहे बे माना 52 अखर तव्हांजा रिपीट थींदा वरी उन्हनि जो दौर थींदो ऐं तव्हांखे इहे अखर हर वर वर चवण में हिकिड़े क़िस्म जो लुत्फ़ ईंदो हिकिड़े क़िस्म जो आनंद ईंदो बे ज़बर ब बे ज़बर ब सही आहे दादा, वेरी गुड। इहो जेकॾहिं इहो दादा हाणे तव्हां ज़ेर जी मात्रा चई वठंदासीं छाकाणि जो लॻनि 5-7 मिंट था। हा भले असीं आराम सां त तव्हीं शुरू करियो। हाणे असीं सभिनी खे सेखारियूं, तव्हां सभिनी खे ॿुधायो त ज़ेर जी मात्रा जो उचार कीअं कबो आहे। ठीकु आहे, यानी असीं इहे चई सघूं था यानी हर्फ इलत ज़ेर ईअं चइबो आहे, छा चइबो आहे? न हर्फ इलत माना स्वर जेके बि ज़ेरूं अचनि थियूं उन्हनि खे हर्फ इलत चइबो आहे। इहे जेके स्वर आहिनि जेके बि मात्राऊं आहिनि हर्फ इलत अ आ ए ई उ ऊ ए ऐ ओ औ ये हर्फ इलत आहिनि ऐं हर्फ सही माना बाक़ी बेबदक कॉन्सोनेंट्स। हा सही आहे, चङो ठीकु आहे दादा, तव्हां शुरू करियो। ज़ेर जी मात्रा कीअं असीं हिजे कयूं या हिजे ताईं सेखारींदा ॿारनि खे। जय झूलेलाल। हींअर असीं ज़ेर जी मात्रा सां सिंधी अखर सिखंदासीं। शुरू था कयूं। अलिफ अलिफ ज़ेर ई अलिफ अलिफ ज़ेर ई बे बे ज़ेर बी बे बे ज़ेर बी पे पे ज़ेर पी भे भे ज़ेर भे ते ते ज़ेर ते थे थे ज़ेर थे टे टे ज़ेर टे ठे ठे ज़ेर ठे से ज़ेर से जीम जीम ज़ेर जे ये ज़ेर ये झे ज़ेर झे ञे ज़ेर ञे चे ज़ेर चे छे ज़ेर छे हाय ज़ेर हे खे ज़ेर खे दाल ज़ेर दे धाल ज़ेर दे दाल ज़ेर दे दाल ज़ेर दे ढे ज़ेर ढे ज़ाल ज़ेर ज़े रे ज़ेर रे ज़ेर रे ज़े ज़ेर ज़े सीन ज़ेर से शीन ज़ेर शे साद ज़ेर से ज़ाद ज़ेर से दुए ज़ेर दे जुए ज़ेर से ऐन ज़ेर ए गैन ज़ेर गे पे ज़ेर पे पे ज़ेर पे के ज़ेर के काफ ज़ेर के खे ज़ेर के काफ ज़ेर के गे ज़ेर के घे ज़ेर घे ञे ज़ेर ञे लाम ज़ेर ले मीम ज़ेर में नून
नून ज़ेर ने, रोण रोण ज़ेर ने, वाव वाव ज़ेर वे, हे ज़ेर हे, अंदरो अंदरो ज़ेर ए, ये ज़ेर ये। हाणे असां इहा ज़ेर जी मात्रा कईसीं, पोइ हाणे त य जे हेठां जॾहिं ज़ेर अचे थी, हाँ, ये थींदो की न ये थींदो? ये ज़ेर ये। ओके, ये छो जो टोन वही है, बे हाँ, बे बे। या दैट्स राइट। खाली अंदरो खालीअ में असां अंदरो चवंदा आहियूं, अंदरो, पोइ ये वरी साॻियो टोन, ऐन गैन तुए ज़ुए ठीकु आहे दादा, तव्हां ॾाढो सुठो सम्झायो। मूंखे पक आहे त असांजा जेके शागिर्द आहिनि, जेके सिखनि था, उन्हनि खे इन मां जाम फ़ाइदो थींदो ऐं हिजे करण सां उचार सही थींदा। तव्हांजी घणी घणी महिरबानी। जय झूलेलाल। वरी मिलंदासीं असांजे ॿिए सेशन में। ठीकु आहे न? ओके दादा।